अस्सलाम वालेकुम, हाउ आर यू। आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। आप लोग बिल्कुलु ठीकु होंगे। उम्मीद करती हूँ कि अॼु असां डिस्कस कंदासीं ही जेका सिंध हुकूमत एडवर्टाइज़ कई आहे स्क्रीनिंग टेस्ट BPS 5 टू BPS 15। BPS 5 खां 15 ताईं जेके बि जॉब्स जे लाइ स्क्रीनिंग टेस्ट जे सिंध गवर्नमेंट एडवर्टाइज़मेंट कई आहे कैरियर अपॉर्चुनिटीज़ गवर्नमेंट ऑफ सिंध कई आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां कल्ह ॾिठो हूंदो हिन ते घणो डिस्कस थिए पियो। कुझु शागिर्दनि खे इहे क्वेश्चन हुया त हीअ छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हीअ एग्ज़ाम कंडक्ट कयो वेंदो, हिन में कहिड़ी क्वालिफिकेशन जी ज़रूरत पवंदी ऐं छा छा असांखे पढ़णु घुरिजे। हिन खे थोरो डिस्कस कंदासीं ब्रीफली। हिन खे तव्हांखे मां सम्झाईंदमि त हीअ आहे छा। असल में हीअ टेस्ट आहे स्क्रीनिंग टेस्ट, माना हिकिड़ी टेस्ट कई वेंदी। उन खां पोइ 5 ग्रेड खां 15 ग्रेड ताईं जेके बि जॉब्स ईंदियूं वैलिड फॉर 3 ईयर। हाणे अॻियां त तव्हां नयूं पॉइंटियूं लिखंदा वञो। हीअ जेका आहे वैलिड हूंदी 3 ईयर्स जे लाइ। ठीकु आहे। हीअ जेका स्क्रीनिंग टेस्ट जेके बि पास कंदा उन्हनि जी वैलिड हूंदी 3 ईयर्स जे लाइ। हाणे उन्हनि 3 ईयर्स में तव्हां में इन जे विच ते 22, 23 ऐं 24 जे विच ते जेके बि टेस्ट ईंदियूं कहिड़े बि शोबे में हाणे अची सघनि थियूं। एजुकेशन में अचनि, हेल्थ में अचनि, हेल्थ या एग्रीकल्चर में अचनि, या उन खां सवाइ कहिड़े बि अची थियूं अचनि शोबे में, उहे उन्हनि जे लाइ वैलिड हूंदा। हाणे उन जे लाइ 3 कैटेगरी रखी वयूं आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां उनखे ॾिसंदव त हीअ छा आहिनि, हीअ गवर्नमेंट जॉब हूंदियूं, हीअ गवर्नमेंट जूं जॉब्स हूंदियूं, इहे गवर्नमेंट जूं जॉब हूंदियूं ऐं हीअ कंहिं ॾिनी आहे, सिंध हुकूमत ॾिनी आहे एडवर्टाइज़मेंट। ठीकु आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिनी आहे। हेल्थ, एजुकेशन, एग्रीकल्चर या कहिड़े बि उन शोबे में अचनि 5 टू 15 ग्रेड जे विच ते जेके बि अची वेंदियूं जॉब्स उहे उन लाइ वैलिड हूंदा। ठीकु आहे। हाणे असां जेकॾहिं हिन खे असां ॾिसूं त हिन खे कैटेगराइज़ कहिड़े कयो वियो आहे हिन टेस्ट खे। हाणे जेके पहिरियों ॾिनी आहे ग्रेजुएशन हिकिड़ी ग्रेजुएशन रखी वई आहे कैटेगरी। उन खां सवाइ इंटरमीडिएट रखी वई आहे, इंटरमीडिएट रखी वई आहे ऐं टी कहिड़ी रखी वई आहे, मैट्रिकुलेशन्स रखी वई आहे। मैट्रिकुलेशन हाणे हे जेको आहे से 3 अलहदा कैटेगरी रखी वयूं आहिनि, जिन में 3 अलहदा एग्ज़ाम वरिता वेंदा, यानी कि 3 अलहदा हिकु टेस्टियूं थींदियूं जेको IBA कंडक्ट कंदो। IBA जे पैटर्न जी तव्हांखे PST ऐं JST में ख़बर पइजी वई हूंदी त हुनजो कहिड़ो तरीक़े जो पैटर्न आहे, हिकिड़े तरीक़े सां क्वेश्चन पेपर कंडक्ट कनि था। हाणे ग्रेजुएशन जे लाइ मां जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त 14 ईयर्स ऑफ एजुकेशन, हाणे 14 साल एजुकेशन हुजे, उन लाइ तव्हांजी BSc या BA थियल हुजे। ठीकु आहे। हाणे 14 ईयर कंहिं बि रिकग्नाइज़ यूनिवर्सिटी खां तव्हांजी इहे डिग्री हुजनि ऐं हिते जेको मार्क रेशो रखियो वियो आहे उहो 45%, माना तव्हांजो BSc ऐं BA में या उन खां सवाइ इंटर ऐं मैट्रिकुलेशन, माना इंटर बि तव्हांजो 45% हुजे, मार्कूं हुजनि, मैट्रिक बि तव्हांजो हुजनि। इंटरमीडिएट लाइ 12 ईयर्स आहे, 12 ईयर्स आहिनि ऐं हिन भी 45% तव्हांजो मार्क्स हुजणु लाज़मी आहिनि। उन खां पोइ हिन जो आहे 10 ईयर्स आहे, 10 ईयर ऐं हिन में मिनिमम्स जेके मार्क्स हुजनि उहे 45% हुजनि।
ठीकु आहे। हाणे हे रिक्वायरमेंट आहिनि, हे पहिरियों तव्हांखे असां रिक्वायरमेंट था ॿुधायूं त हीअ रिक्वायरमेंट हिननि जे टेस्ट में वेहण जे लाइ हीअ लाज़मी आहे, हीअ वैलिड हूंदी। ठीकु आहे। हाणे हीअ त हुयो त 3 अलहदा टेस्टियूं थींदियूं। हाणे जेके ग्रेजुएशन वारा हूंदा उन्हनि खां अलहदा तरीक़े सां टेस्ट वरिती वेंदी, पंहिंजे लेवल ते वरिती वेंदी। ग्रेजुएशन जे लेवल ते, इंटर वारनि खां इंटर जी लेवल ते वरिती वेंदी, मैट्रिकुलेशन वारनि खां मैट्रिक जे लेवल ते वरिती वेंदी। हाणे हिन जो जेका चालान फॉर्म जी तव्हां ॻाल्हि कंदव, 700 रुपया हिन जो चालान आहे, 700 रुपया हिन जो चालान आहे। जेकॾहिं तव्हां हीअ छा आहे ऑनलाइन तव्हां हिन जो चालान भरींदव ऐं हिन जो 300 रुपया चालान आहे। जेकॾहिं कोई आहे कोई माण्हू जेकॾहिं चाहे थो त टिनी में भरे सघे थो। जेकॾहिं ग्रेजुएशन आहे त हू ग्रेजुएशन बि भरे, इंटर में बि भरे ऐं मैट्रिकुलेशन, पर हुनखे चालान ही सभिनी जो सेपरेटली भरिणो पवंदो। ठीकु आहे। उन खां अॻिते जेकॾहिं हिन जे लाइ तव्हांखे मां ॿुधायां, जेका एज ॾिनी वई आहे 18 to 30, हाणे हीअ एज आहे। उन खां सवाइ 15 इयर्स जेका रिलैक्सेशन मिलियल आहे उहा बि हिननि सभिनी सां थी वेंदी, यानी कि तव्हांखे 15 साल हिन सां रिलैक्सेशन मिली वेंदी। हाणे ॿी कैटेगरीज़ जी हिन जी कुझु ॻाल्हि कयूं असां त जेका परसेंटेज हिन में मार्कूं जेके खणणियूं हूंदियूं उहे तव्हांखे 40 मार्क्स ते पास कयो वेंदो। ठीकु आहे। जेकॾहिं 40 मार्क्स अचनि थियूं त उहे पास सम्झा वेंदा। ऐं पोइ जीअं ॾिसो कोई एजुकेशन में कोई जॉब थी अचे, एजुकेशन में कोई एडवर्टाइज़ आहे, 6000 कैंडिडेट, 6000 हुन खे पोस्टियूं रिक्वायर्ड आहिनि। त पोइ पहिरियां छा टेस्ट वरिती वेंदी। फस्ट वारा जेके 6000 हूंदा, जंहिंजूं हाईएस्ट मार्कूं 6000 वारी हूंदियूं, उन्हनि खे पहिरियां उते खयो वेंदो। उन खां पोइ अञा वधीक शागिर्द पास थिया आहिनि, 40 मार्कूं आहिनि, त पोइ जेके रहियल हूंदा उन्हनि खे ॿी एडवर्टाइज़मेंट जे लाइ रखियो वेंदो। उन्हनि खे ॿिए दफ़े जॾहिं एडवर्टाइज़ थींदी त उन्हनि खे उहा जॉब ॾिनी वेंदी। ठीकु आहे। उन खां पोइ हिन जूं कुझु मेन पॉइंट्स इहे आहिनि त जेको हीअ कॾहिं रूल, हीअ जेको आहे सो कॾहिं वैलिड, कैबिनेट कॾहिं पास कयो हुयो, 24 दिसंबर 2019 ते ही बिल जेको आहे सो पास थियो हुयो त अहिड़े तरीक़े सां सिंध में टेस्ट वरिती वञे ऐं इन तरीक़े सां जॉब्स ॾिनियूं वञनि। ऐं हिन जी जेकॾहिं तव्हां लास्ट डेट ॾिसंदव, लास्ट डेट अप्लाई करण जी जेका आहे उहा आहे 30 नवंबर 2021। हिन जी हीअ लास्ट डेट आहे अप्लाई करण जी। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हीअ बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। हाणे जेकॾहिं इन सां रिलेटेड अञा बि कोई तव्हांखे सुवाल आहे त तव्हां मूंखां सुवाल करे सघो था, कमेंट्स करे सघो था। मिलंदासीं वरी ॿिए कंहिं वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।